सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। हर साल जी हिन साल शिया उलमा काउंसिल सकरन पारां जश्न आमद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी ख़ुशीअ जे मौक़े ते सैयद सुभान शाह ऐं सैयद एहसान अली शाह जी अॻवानी में हैदरी मस्जिद खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं रैली कढी वई। रैलीअ में सवे मोमिन शरीक हुआ। उठनि ऐं ज़ुलझना सां गॾु सवे माण्हुनि जो जुलूस काज़ी सरफराज़ मेमण चौक ते वॾे इज्तिमा में तब्दील थी वियो। उन खां अॻु शहरियुनि पारां जश्न आमद रसूल रैलीअ मथां मुख़्तलिफ़ हंधनि ते संदन शानदार आदर भाव करे मथनि गुलनि जी वर्खा कई वई। रैली खे शिया उलमा काउंसिल जे अॻवाननि ख़ादिम हुसैन परिहाड़, सैयद फोटल शाह, सैयद फरमान अली शाह, ज़वार गुल हसन, ख़ासि अली सतार आबदी ऐं सैयद बहार अली शाह अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे ॼाणल मौज़ू ते ख़िताब कया। उन मौक़े ते पीपी अॻवान नूर अहमद लाखो, सैयद कुतुब अली शाह, अली शेर मल्हास, ज़वार हुज़ूर बख्श कीरियो, अमीर बख्श कीरियो, ज़वार मोहसिन कीरियो, हुकम अली कीरियो, इरशाद शाह, शाहनवाज़ भुट्टो समेत काफ़ी मोमिनीन शिरकत कई जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। बाद में रैली पंहिंजे मुक़रर कयल रूट ॾांहुं रवानी थी वई।